जहांगीर मूंखां भॼण थो चाहे। हाणे मां हुन जे लाइ का बि अहमियत नथी रखां। इहो मुंहिंजो वहम आहे या हक़ीक़त? न ईअं न आहे। जहांगीर त मूंसां मोहबत कंदो आहे, बसि बिज़नेस जी परेशानीअ जे करे बसि कुझु ॾींहं मूंखां परते थी वियो आहे। जेकॾहिं ईअं आहे बि त जहांगीर जी मोहबत मूं ते ज़ाहिर छो नथी थिए? हू त हर भेरे इहो ई चवंदो आहे त मां संदसि हुन जे लाइ लकी आहियां, पर हुन कॾहिं मूंसां मोहबत जो खुलियो इज़हार बि त नाहे कयो। जेकॾहिं जहांगीर मूंसां मोहबत नथो करे त पोइ ही आलीशान फ्लैट गाॾियूं मुंहिंजी हर ख़्वाहिश कीअं थो पूरी करे? न, किथे कुझु ग़लति आहे। शायदि मूंखां का ग़लती थी वई आहे। मूंखे सिर्फ़ इन्हनि जी पूराई जी ज़रूरत हुई छा? हा, मूं पाण सां ग़लति कयो आहे। मूंखे ईअं करणु न पियो घुरिजे। जहांगीर ते एतिरो अंधो एतमाद करणु ग़लति हुयो। हू मुंहिंजो नाहे। मूं इलाही तकड़ कई आहे। शायदि सभु ग़लति पियो थिए। छा कयां? कुझु बि सम्झ में नथो अचे। सिवा तुझे सरे की अमो तू पल पल परे की सिर्फ खोल कई आहे। छा मुंहिंजो ख़त हुनखे मिली वियो आहे? मां इहो छा पई कयां? मूं त खेसि ख़त लिखी तलाक ॾियण जे लाइ चयो हुयो। किथे हुन इहो फ़ैसिलो न करे छॾियो हुजे जंहिंजी आगाही ॾियण जे लाइ हुन मूंखे फ़ोन कयो हूंदो। न मूंखे हुन सां न ॻाल्हाइणु घुरिजे। मुंहिंजो सभु काइनातूं तूं अंदर जूं आज़ारियूं तूं सहड़े कीअं रखां तिनखे अकेलो चंड अकेले मां। मुसाफ़िर बेथको जीअं ऋण में रहियल आहे, पाछन पोयां ऐं चाट पोयां हयातीअ जो दर्द लिकल। भूरी पल पल अकेलाईअ खे वेढ़े केर पुछे उन्हनि खां, वीढ़ा थो मां मुंहिंजे दिल ते ज़रब अहिड़ी लॻी आहे। तुझी बेदर्द मोहबत मोट में हित कहिड़ी मिले। वजूदी वेड़ में वेढ़ल राह हर पल हित कहिड़ी। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।